अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध खबर जो स्लो जारी है। तव्हां बॉर्डर में खबर शेयर कंदा बॉर्डर तालका जो नोटिफिकेशन गुज़िरियल 12 साल का हुक्मरान पारां थींदड़ ऐलाननि जे बावजूद भी जारी न थी सघियो। शहरी गुज़िरियल 14 महीननि खां सरापा एहतजाज बणियल। उन सिलसिले में हर आचर ते थींदड़ एहतजाज जे हवाले सां हिन चौथीं हफ़्ते ते भी बॉर्डर तालका मूवमेंट पारां टाउन कमेटी ऑफिस आॾो डिप्टी कमिश्नर अली सारियो ऐं कामरेड कादिर बख्श ब्रोई जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो। वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मोहम्मद अमीन सियाल। जी मोहम्मद अमीन सियाल, छा तफ़सील आहिनि? बॉर्डर तालके जो नोटिफिकेशन गुज़िरियल 12 सालनि खां हुक्मराननि पारां थींदड़ ऐलाननि जे बावजूद भी जारी न थी सघियो। शहरी गुज़िरियल 14 महीननि खां सरापा एहतजाज बणियल। उन सिलसिले में राचर थींदड़ एहतजाज जे हवाले सां हिन 64 हफ़्ते ते भी बॉर्डर तालका मूवमेंट पारां टाउन कमेटी ऑफिस आॾो डिप्टी कन्वीनरनि ज़ेब अली सारियो ऐं कामरेड कादिर बिरोई जी अॻुवाणीअ में एहतजाज कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे में बॉर्डर के मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, अदबी, मज़हबी, सहाफ़ी ऐं वापारी तंज़ीमुनि जी अॻुवाणनि दोदो देशी, नूर अहमद ज़हरी, असगर नूनारी, शम्स पंवर, मुनवर नूनारी, आगा नूर मोहम्मद बुलेदी, अहमद बशीर नूनारी, मोहम्मद अजीम, मसन अनवर अस्करी, निज़ाम कोलाची, अली रज़ा नूनारी, जमाल खासखेली, रियाज पंवर, फिदा तुनियो, कोड़ल मल्ला, ताहिर नूर हिसबानी, नबी रज़ा बलोच, मदनी सुमरो, मज़हर नौशाद फुलपोटो, गफ़ार लाखेरा ऐं ॿियनि शिरकत करे बॉर्डर तालके जे नोटिफिकेशन जारी करण लाइ सख़्त नारेबाज़ी कई। जॾहिं त अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 12 साल अॻु बॉर्डर के तालके जो दर्जो ॾियण जो ऐलान पीपुल्स पार्टी जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह क़वामी जलसे में कयो हो। उन खां पोइ हाणोके वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पिणु बॉर्डर के तालके जो दर्जो ॾियण जो ऐलान कयो आहे। उन खां अलावा पीपुल्स पार्टी जी आला क़यादत हितां जे चूंडियल नुमाइंदा MNA ऐं MPA मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अवामी जलसनि दौरान बॉर्डर के तालके जो दर्जो ॾियण जो ऐलान करे चुका आहिनि। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो 12 सालनि खां बि वधीक अरसो गुज़री वञण जे बावजूद बॉर्डर तालके जो नोटिफिकेशन जारी नथो कयो वञे, जंहिंसां हितां जे अवाम में मायूसी ऐं गुस्सो छायल आहे। उन्हनि चयो त पीपुल्स पार्टी हुकुमराननि हितां जे अवाम सां बाईपास रोड, पब्लिक पार्क, पाठे जो कारखानो ऐं ॿिया तरक़ियाती कम कराइण सां गॾु बॉर्डर के तालके जो दर्जो ॾियण जा वाइदा कया आहिनि ऐं वॾा वॾा ऐलान कया आहिनि। पर केतिरा ई साल गुज़री वञण जे बावजूद कंहिं हिक बि वाइदे खे वफ़ा न कयो वियो आहे, जंहिंमां साबित थिए थो त हुकुमराननि खे हितां जे अवाम खां वोट वठण खां सवाइ बि का बि दिलचस्पी न आहे। हिननि चयो त हाणे बलदियाती इलेक्शन मथां ऐं पीपुल्स पार्टी पारां नामज़द थियल पैनल बॉर्डर वासियुनि खां वोट वठण लाइ ईंदो। पर हाणे पीपुल्स पार्टी क़यादत पंहिंजी दिलि मां इहा हसरत कढी छॾी त बॉर्डर तालके जो नोटिफिकेशन जारी थियण बग़ैर बॉर्डर वासी हाणे पीपुल्स पार्टी खे वोट ॾींदा। हाणे बॉर्डर जो अवाम पंहिंजे वोट जो इस्तेमालु पीपुल्स पार्टी जी मुखालिफ़त में कंदा। हुननि चयो त 1 लख खां बि वधीक आबादी रखंदड़ जाग्राफियाई तौर सुहिणो, तारीख़ी ऐं कारोबारी शहर बॉर्डर हाणे मुकमल तबाही ऐं खंडरात जो ॾेख ॾेई रहियो आहे, जंहिंजी ख़ुशहाली ऐं साॻियूं रौनक़ूं बहाल थियण जो वाहिद हल बॉर्डर के तालके जो दर्जो मिलणु आहे। उन लाइ फौरी तौर वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे घुर्जे त हू बॉर्डर तालके जो नोटिफिकेशन जारी करे त जीअं हितां जे अवाम में फैलियल बेचैनी ख़त्म थी सघे। ॿी सूरत में बॉर्डर तालका मूवमेंट पारां तेसिताईं एहतजाज जारी रहंदो जेसिताईं बॉर्डर तालके जो नोटिफिकेशन जारी नथो कयो वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।